कुल हुवल्लाहु अहदुन अल्लाहु समद। कितना प्यारा लम यलिद वलम यूलद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन कुल हुवल्लाहु अहदुन अल्लाहु समद लं यलिद वलं यूलद। कुरान करीम जेका मातान जे साम्हूं सूरे मुबारक तलावत करण जो शरफ हासिल कयो आहे, इन जा 4 नाला आहिनि। तकन आयो त मेराज सूरे तौहीद भी इनके सॼो वेंदो आहे, सूरे इख़लास भी इनके सॼो वेंदो आहे, कुल हुवल्लाहु वारी सूरे मुबारका भी इनके सॼो वेंदो आहे। जेको अमीर मौला जे विलायत वारे जुमले जे इंतज़ार में वेठो आहे, जे थकल न आहियो त तव्हांजो मेराज थींदो। हिते तव्हां असां इन 3 नालनि सां इनके मशहूर कयो आहे, पर मक्के मदीने में इन सूरे मुबारका के अली वारी आयत सॼो वेंदो आहे। अली अमीर वारी सूरत सॼो वेंदो आहे। अल कुरान व अलीन व अलीन व अल कुरान, कुरान त सॼो अली सां गॾा। इन सूरे मुबारका में केड़ी एड़ी इल्लत सिफ़त जो अल्लाह इनके मक्के मदीने वारन के मंडरायो त ये अली वारी सूरे मुबारका। अली वारो इन में तौहीद जो जिक्र इलाही आहे, इन में तौहीद जो जिक्र इलाही आहे। मुझे समझाइण तो पवे भाई तौहीद यानी खुदा जो जिक्र, खुदा जे वहदानियत जो जिक्र, खुदा बेनियाज़ आ, खुदा न कंहिंजो पिया न कंहिंजो पुटा, यानी इन में खालिस तौहीद आ। खालिस तौहीद के अली वारी सूरत मक्के मदीने में छो तो सॼो वेंदो हुयो, इन जे करे त जॾहिं भी तुंहिंजे अमीर मौला कोई कम कयो त इंसानन वारो न खुदा वारो कम कयो। ज़बान हलाए अली वारो वेठो आहे। हाय अली जेको भी कम कई शक बंधन ते न कयो, उन ते कयो। थकला तो मसाइब भी तुम पढ़ा, मुझे शौक ना है मैं फदाइल पढ़ा, मुझे शौक है मैं जेतरो पढ़ा मसाइब पढ़ा। पर तांजी न तबीयत मिलाइण खातिर हिकड़ो जुमलो पढ़ण तो चाहिया आहे न मुझी मेहरबानी भाई। मसलन मां खोल कया मुर्दे के उतारी पैर जो ठोकर सा यो कम उन जो आ या के बंदे जो आ अदा मुर्दा है ना मथे कर सत्य को मथे दो अली वारे जी का सत्य आयशा उन जे सरदार जी सत्य कोने तो मोमन जी केड़ी सत्य। मौला तांगी सलामत रखे जेको कम अमीर मौला कयो बंदा शक कंदा होया, पैर जी ठोकर सां मुर्दा उतारींदा, बंदा चवंदा हे कम इंसानन जो त कोने, हे रहमान जो कम आ।
जॾहिं ॻाल्हि ईंदी रहमान जो कमु आहे त उते अमीर मौला पढ़ंदो हुयो कुल हुवल्लाहु अहद। अञा नथा सम्झो त मां अॻिते हलां। लम यलिद वलम यूलद चवंदो हुयो न हुन हो कंहिंजो पुटु आहे न हुनखे के पुट आहिनि। चवंदो मूंखे ॾिसो मां इमाम आहियां, मुंहिंजा 11 पुट इमाम, अना मां अली आहियां, मां अबू तालिब जो पुटु आहियां। ॻाल्हायो त सही मूंसां। इहा बि तव्हां खां मथे आहे त मां पंहिंजे मुक़दर खे चवां। अली इब्न अबी तालिब जॾहिं बि मौला मैदान में आयो पंहिंजो तारीफ़ कराई त चई मां अबू तालिब जो पुटु आहियां। जॾहिं त हुन जे लाइ चए थो लम यलिद वलम यूलद, न कंहिंजो पीउ आहे न कंहिंजो पुटु आहे। ॻाल्हि अञा तव्हांजे ज़हननि में अचे त मां अॻिते हलां। लथल सिज मोटाइण बंदे जो कमु कोन्हे, ख़ुदा जो कमु आहे। जॾहिं लथल सिज मोटाए पियो ज़माने चयो न तू भलाए तो तू हो आहे। अमीर मौला सर सजदे में रखी ऐं ओ उन्हनि सां ॻाल्हाए चवंदा हुया कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। जॾहिं सर सजदे में तौहीद सूरे मुबारक जी तलावत कंदा हा त ज़मानो सम्झी वेंदो हुयो त भई जे हे अल्लाह वा त झुके कंहिंखे थो। हथ वधा तौहीदी हैदरी। हैदरी चाचा बच्चन मां शहर थनी मौला सलामत रखे। जी हे अल्लाह वा त सजदा कंहिंखे थो करे। ॻाल्हाईंदो मूंसां। अली वारो जॾहिं ये पाणत में ॻाल्हियूं कंदा अमीर मौला ओ उज़ुल्लाह वारे कननि सां ॿुधंदो हुयो त हिननि जो छको ओ जेको वहदानियत वारो आहे उहो मूंखां दूर थियो। असां पाण खे मञाइण न आया आहियूं, असां तोखे मञाइण आया आहियूं। सर सजदे में रखी चवंदो हुयो गवारे जा मां अली तोखे छुपी छुपी मञायो। हाथ वधाए आलम जी छवि बनाए। बड़ी मेहरबानी। थोड़ा आवाज खोले स्पीकर वाला। अली वारो ये ऐलान प्याता कयूं भाई वहदहु ला शरीक खुदा जी ज़ात आहे। वरी बुते ज़मानो असांजो अक़ीदो मां हर मजलिस में हर मिंबर ते इहो जुमलो विर्द करे छॾियो आहे ऐं हलाली मूंखे हिन जी वॾी मोट ॾींदा आहिनि। भाई ॿुधो असांजो अक़ीदो बबांगे दूल हे मीडिया जे साम्हूं 2 कैमरा मुंहिंजे साम्हूं स्पीकर ते ऐलान पियो थो कयां। ज़मानो असांजो अक़ीदो ॿुधे। भाई जेको अली के अल्लाह चवे असां उनखे मुसलमान न समझंदा आहियूं, असां उनखे मुशरिक चवंदा आहियूं। ज़बान हलाए ताईद कयो। मजमा न ॻाल्हाईंदा आहिनि, ज़िंदा ज़मीर ॻाल्हाईंदा आहिनि। बड़ी मेहरबानी। हैदरी जेको अली के अल्लाह चवे असां मुशरिक चवंदा आहियूं। अगली ॻाल्हि ॿुधियो जेको अली के मोहम्मद का वधाए तू त खुदा पे तो चवे। असां मुस्तफा का जेको वधाइण जी ॻाल्हि कंदो आहे लहम कलमी जिस्म का जुस्मी रूह का रूही दम का दमी अली ऐं नबी आहिनि। बाक़ी जेको वधाइण जी ॻाल्हि करे न असां शिया उनखे काफ़िर चवंदा आहियूं। हथ वधा ताईद कर हैदरी। वरी मुझ जेको अल्लाह का वधाए अल्लाह समझे असां मुशरिक चवंदा आहियूं। जेको मोहम्मद का वधाए असां उनखे काफ़िर चवंदा आहियूं। अगली ॻाल्हि बि मुल्लो कन खोले ॿुधे। जेको लिसान लाखे जंबू लाखे आइनो लाखे वजो लाखे पाण जहिड़ो समझे न मुंहिंजो पीउ छो न हुजे लख लानत बि कंदो मां सारा में बि कंदो। अलम की छवि बनाए मुल्ला मार नारो हैदरी।
तकी जी ब्याह तो मां दुआ दूंगा लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अज़ीम सल्लल्लाहु जज़ाकल्लाह इमाम हुसैन तमन्ना बेना अज़दारो ॾाढो मारियो मुसलमाननि अली जे धीअ सभ खां वधीक जेको मारियो मर्दनि में अब्बास खे मस्तूरात में वो जेके अब्बास साइण चवंदो आया जेड़ो सफ़र करे आया तो उनके परछाए चऊं जिन जी लाशनि तां सखियुनि भेड़नि खे चाबु करणु मरहबा हुसैन जी महाराज उनखां जेके पढ़ी आहे मुंहिंजा सभु क़ाबिल एतिराम जो मेहमान भाउ बि सोणे अंदाज़ में पढ़ियो आवाज़ तबीयत साथ नथी ॾे लेकिन मां पंहिंजे जिस्म ते जबर करे हिकिड़ो वेण करण थी चाहियां वरी ॿुधो इन काफ़िले में हुसैन एॾो ग़रीब आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे न हुसैन एॾो ग़रीब अथई जंहिंखे ज़मीन रुनी आहे तूं न रो हुसैन एॾो ग़रीब आहे जंहिंखे आसमान रुनो वंदे मां जे झोली खां आज़ादार इन जुमले ते हाय न करे मां न मरींदुमि अदा हुसैन एॾो ग़रीब आहे जंहिंखे जंग जा जानवर नरना रोईंदा रहिया आज़ादारो हुसैन एॾो ग़रीब आहे मां गुनहगार अखियुनि सां रवायत पढ़ी आहे करबला पत्थर पिया खणनि त उतां बि खून पियो आहे मरहबा मरहबा हथ खणी आहे सीने ते हाथ तुझो आज़ाद आ त सर ते या सीने ते रोण वारनि में भी नालो लिखजो रुबाब जी सुन्नत भी अदा थी मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी अज़ादारो बणजी वई करबला एड़ी ऊंची हाय कई थई मुखे ईमान पर्देदारन में अली जो धीओ अची वई मरहबा मरहबा अज जे अमीर मौला के सजो साल रोईंदो आ अज उन जे यतीमी जो ॾींहुं आहे भलो जे मुंहिंजे भाउ जो जनाब अबू तालिब जो अज ज़िक्र कराए मरहबा मूंखे मथे ते क़ुरान रखो ओ जेके ॿुढड़ियूं थी वयूं उहे अबू तालिब जो कुझु लॻंदियूं हुयूं जंहिंजा बेमौसमी वार अच्छा थी विया उहे अबू तालिब जो कुझु लॻंदियूं अज़ादारो 4 सालन जी बुढ़ड़ी त अबू तालिब जी जे 18 सालन जी बुढ़ड़ी त अबू तालिब जी हाय ते 7 सालन में ज़ईफ थी वई त उहा अबू तालिब जे घर जी मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी हिकिड़ो बुजुर्ग चवंदो हुयो जे अबू तालिब कलमो न पढ़ियो त अली तालिब जे धीअनि खे रुलायो छो मुझे मथे ते कुरान रख मां मसाइबी ज़ाकिरा मुंडे ॾिस मां रवायत हुआ पढ़ां जो घरनि ताईं पिटी दो वञे अज़ादारो हुसैन जे गुरबत जो कसम आ 3 मुल्कनि ते अबू तालिब जे धीअनि खे मुसलमाननि रुलाए रुलाए मारियो
57 महमल वठी आहा 3 महमल बचाए सजाद आयो। मरहबा यो नुकसान के जो है यो अबू तालिब सदको सदको हुसैन जी महारानी मुके भाई को मजमून पढ़न जो हुक्म दिनो मुके याद ही न होयो, लेकिन हाने याद आयो अदा कुछ हुक्म दई वयो होयो। उन हुक्म जी तामील अज़ादारो मां भी दरबार वही, धी भी दरबार वही, मां वही सहाबिन जे दरबार, धी वही शराबिन। मरहबा मां जने मोटी आई न सच्ची धी हजरत ज़ैनब रोई रोई चे पे बुढ़ड़ी ज़ईफा जे तोखे नमाज पढ़नी अमा बियो मसलो जाए मुझे मां ज़हरा जो मसलो। मरहबा ज़हरा रोई चे पे ज़ैनब सुजाने न थी चेती अम्मा हाने वही तुझा वार कारा हुया मौत पिटे चे पे वार अच्छा किए न चन मुझा सच्चा गवाह गुटलाया। मरहबा मरहबा हुसैन जी महाराज अब बात न बद मुझा सोना अगते बद अल्लाह धीन जा पर्दा सलामत रखे ज़हरा जो दियो तो तेरा दी अज़ादारो इमाम हुसैन ने गुरबत जो कसमा आयतुल्लाह रजबुद्दीन एकड़ी रवायत लिखी आ कोई सैयद बैठो आ सैयदजादा मुखे माफ कजो सैयदात मां उन जे बानी जो बार आया माफी दीजो हुकुम जो आ बदूल जा दुख पड़ो तमाई रवायत लिखाया तो बार मौला नाराज थी जो आयतुल्लाह रजबुद्दीन लिखे तो जिको ज़हरा के दरबार में मारियो वयो अदा मेरा जेके चमाटू हयो उन जा असर केतरा था आयतुल्लाह 10-12 असर लिखाइन जेतरा बुधी सके तमा अगते पढ़ंदुस, लेकिन अदादार या त एक बुधदाइन रोइंदा हल्या विंदाइन जिते पढ़ियो या 2 या 3 या 4 बुधदाइन अगते जुरत न मुखे थी लिया न अज़ादार बुधी थकदाइन। अज़ादारो अज तो बुध तमा पढ़न लगो आयतुल्लाह जे तो ज़हरा के जेका मुसलमान चमाट हई हेडे दिसो मुझे हाथ था इमाम हुसैन जो नंढड़ो ज़ाकिर समझी मुके माफ कजो जे तो जवान बीठो जे न अगर उनके कोई चमाट हाने तो उन चमाट एतरो असर थींदो जो उन जो मुंह जे तो ज्यादा से ज्यादा असर थींदो अगर मुंह नफरियो जे थी एतरो असर थे सो पीठल जवान वेही रहंदो हाय कर तमा जुमलो मुकम्मल कया जे तो मां केड़ो दुख बना ज़हरा जो जडे हरामी चमाट आइन बतूल जो मौत फरी होयो पर जमीन ते गिरी पई जे तो 15 मिनट सदको 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 अम्मा जमीन ते गिरी पई हुसैन मौला हसन मौला रवायत रजबुद्दीन जे तो जडे अम्मा गिरी ही न मुखे मौला हुसैन जे गुरबत जो कसमा चे तो 15 मिनट असा अम्मा जो वालियो गोलींदा रहयास तुझी मर्जी आ इन का वडो मसाए भी कोन पत्थर दिल जो मां जिम्मेवार ना मोड दिसो चे तो सही ज़हरा जो वालियो असा 15 मिनट मामा सही गोलींदा रहयास हाय अगलो जेको जुमलो आ वो खोना दिसो मोडे आजादारो मुखे मौला हुसैन जे गुरबत जो कसमा चे तो हरामी एडो ताकतवर होयो जने ज़हरा के भरे मुंह में चमाट आई न हुसैन जे मां जे अख जो खून बहा मरहबा मरहबा जे तो हसनैन मुंह ते पिटे होयो इयो त सबब होयो ओन बबर ने कलर गोर जे इलाके वारो इयो त सबब होयो अदा सही हर कोई ज़ाकिर पढ़ंदो न जने हुसैन जी मां अली जे सामो इंदी त एक पासो मुंह जो लिकाई दी हुई अज़ादारो इयो सबब हुयो जो खून वहंदो हुयो मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी माफी दे तो मां अगली रवायत पढ़ा या मां दुआ गुना अदा पढ़ा हुक्म तवाजो अज़ादारो इमाम हुसैन जे गुरबत जो कसम मां वड्डा कसम खड़ी रवायत पढ़ ला तैयार आया अगर कोई बंदो अन्या हाय न करे मां पांजे मुकद्दर के चवा उन जी किस्मत अज़ादारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह मरन दे दम ताई जवान सही खुदा मुखे कलमो नसीब न
करे मां यहूदी थी मरा अगर इहा रिवायत न हुजे तू मातम न करे सर ते हाथ न खणी अचे तुझी मुक़द्दर आ आयतुल्लाह लिखे तो ओ दरबार का वठी जदे चमाट लगियस न आखिरी मौत जी हिजगी ताई हिन आंख मां बतूल के दीद ही न रोई चवंदी बाबा कोई तुझो अज पुट हुजे हा मरहबा भेण जा बदला भाई मरहबा हुसैन जी महाराज जी लहरा जो थी बेड़ा हुसैन जी खत्म थी वे मुंजी पढ़ाई अज़ादारो भाज हुकुम जी एकले जुमले में ताबीर हर कोई पांचो टाइम सा वतन ते वने परे जा अज़ादार मुंजे सामू तशरीफ फरमाए अज़ादारो मां एडी दुखी दुनिया ता गुजरी है एकड़ी हसनैन के गुस्ल कराई ईद वारा लिबास पाराई जेके जन्नत में आया हुयस हाय नंढा नंढा अमाम सर ते रखी थी चौस वनी रात जा पखी भी बोलियो करे करे सुमी था पवन अन्ना धी रोईंदी मरहबा यो मैसेज वने मुझे बाबे दुआ घुरोस चौस अम्मा के ॾाढी तकलीफ़ है बाबा पंहिंजे वतन ते वठी वञ हाय ओ बात दियो नंढा नंढा सर ते इमाम हसन भी आयो इमाम हुसैन भी आयो अज़ादारो जने असां मक्के वियासीं न मदीने अदा मीरन साईं उहा जा उहा हवेली जेको बाबे बकिया बाबे जिब्राइल ए बाबे बकिया रसूल खुदा जो रोज़े जे आमो सामने अज़ादारो इने जाए ते ज़हरा जी हवेली हुई इने जाए ते जेको मुसलमानन अज मिसमार सजो डी अदा से अस इने जाए ते वही मदीने जेतरा डी होया से मामा रोइंदा रहा से इया जगह हुई खबर किए पई पए उच का रवायत अस जाकर पढ़ंदायो भाई शाम में हजरत ज़ैनब आलिया शाम और उनके बधाए पई मां मदीने जिया सदा मदीने केड़ी जाए जिया चंदी जने ओ सायो लंदवान है जदे शाम थींदी आ रसूल जे रोज़े जो सायो असा जे वेडे में या रवायत बधाए पई इते ज़हरा के वेड़ो मरहबा हुसैन जी महाराज अज़ादारो मुसलमानन मिलाए छलियो बहरहाल इने दरवाजे बाबे जिब्राइल का अंदर दाखिल जा रसूल खुदा के कब्र पे आया और बात बियो चोन था हसन अमीरोन सेना दीवारे पासे का बीठो हुसैन गरीब और पेरन वाले पासे का बीठो नंदा नंदा अमाम हथन तेन हुसैन से तो बात तुम भी अमीरा नानो भी अमीरा है मैं समझा अमीर शाह मुझे जुमलो यो समझो माचेवा हसन अमीरा हुसैन गरीबा केस तो तुम भी अमीरा नानो भी अमीरा अच्छा अमीर या गरीब ये जो फर्क बुद्धो शायद मां वेणी न कया मुझा भाइरो अमीर उनके चेबो जेको मदीने शाम ते हले गरीब उनके चेबो आ जेको उस ते हले सदको 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 जे हाय कई थई जेको शाम ते हलियो अज उन जी कब्र उस ते आ हाय जेको उस ते हलंदो उन जे मथा सोन जा रोज़ा है हाय हाय कर त मां अगलो जुमलो मातम जो पढ़ा अज़ादारो अमीर उनके चेबो आ जेके इतला दिनो न भेणन के त भा के ज़हर मिलियो थई ज़ैनब बुरको पाए जंजे लाश ते रोए उनके अमीर चेबो आ जंजे लाश ते रस्सियों पाए छे समझो ही ना तो जुमलो समझो ही ना जंजे लाश ते रस्सियों पाए छे जेती शाम पई थी वन्ना मरहबा उनके गरीब चेबो आ ओ मुंजा भाइरो गरीब अमीर उनके चेबो आ जे अमीर जे लाश ते धीउ मथो रोइन ऐ प्यार सा उन जा भाइर उथारन उनके अमीर चेबो आ जे जे लाश ते आखिरी टाइम पुटरो जे उनके अमीर चेबो आ जे जे आखिरी टाइम लाश ते धीउ उनके गरीब
जो प्यासा मरहबा मरहबा नाने जे रोज़े ते आया अदादारो अमीर द्वार तो बोले साहिब मक्तल वारो तो लिखे पूरी न तो सके मां जो कोई दुख याद तो बचे रोए तो आए रुक रोण जा आवाज अदादारो 5 मिनटन ताईं इमाम हुसैन डिठो त अमीर अमीर को न तो पूरी उन वक्त हुसैन मौला हजरत हसन बादशाह जे सीने ते हाथ रखो रोई रोई चेतो तू अमीरा न नानो भी अमीरा अमीरन के घुरन जो डाल नहीं हुआ चेतो तू हट त मां तो गुनाह मां जो करबला जो गरीब आया चेतो अमीरन के घुरन जो डाल नहीं दुआ कबर से हाथ रखी चेतो नाना अमीरा नाना अमीरन वारियों गालियों तो करे नाना मां जो करबला जो गरीब और नाना जो मां तो खे मां जो जाकिर बन जी दुख बुधाइण आया अल्लाह करे तू बर्दाश्त करे सके जुमला एदा मातम जाए ओ मातमियो कब्र मां आवाज आयो बचड़ा केड़ा दुख रोई रोई चेतो नाना हसन तो के चेवा मां बीमारा नाना तुझे ताजे रिसाल जो कसमा अम्मा बीमार नाए अम्मा जख्मिया ओ नाना मुझे मां जो आंगरियों फनी विधुदा मरहबा मां पढ़ी न तो सका मुझी सेहत साथ न दी चाचा करोड़ दफा बड़ा ओ मातमियो रोई जे तो नाना जे हंस के पोसारी जे थक बेनाए अज़ादारो जे तो नाना उन हाथ जो आंगरियों भजी पयो दे अदा मेरे साईं अगलो जुमलो गरीब चयो नबी जी कब्र हलिया रोई जे तो नाना तुझे वञण दी देरी 40 बंदा सांझे दरवाजे ते बा खड़ी आया जे तो नाना दरवाजो झलंदो रहियो काठ जो दरवाजो हुयो न नाना काठ में लो जो मेखा लगला सैयदादा मुडे तरसो मां माफी बटी तो जुमलो पढ़ा मता समझे ज़हरा जी मां बरंदर दरवाजे जे हेठा आई तने मुइया मुजा साईं के गरीब जे गुरबत जो कसमा चेतो नाना 40 बंदन दरवाजे खेडनी बाहर चेतो नाना उन में लो जुमे खाले चेतो नाना काठ जलंदो रहियो लो तपंदो रहियो रवायत दुखिया जो तुम बड़ा गर्मी भी लाई बड़ा बिस्मिल्लाह तवानो हुक्मा अज़ादारो अज़ादार हाय न करे रास्ती जो सैयदादा तुझे दाढ़ी जो एडो लुफा जो बंदा मुंडे पिटी ना अज़ादारो मिंबर जो कसमा हुसैन जे तो नाना अन्या लो तपी गाड़ो छो जे तो नाना हिक हरामी लो तपी गाड़ो जो दरवाजे खेलत है ओ नाना पर दरवाजो मुझे मां जे मथा रोई जे पई अंदर नाचो मुझे ज़ैनब परदेदार मरहबा दुआ घुरंदो कर कई मां के उन जे बचन जे सामो न मारो वने हाय हसने निसन बिया मां
दरबार साईं जो ज़वार ज़ाकिरा तो आप तो ॾिया हाय करण वारनि जा खुदा वेड़ा आबाद करे अदा गुलाम बास मिंबर जो कसमा इन जुमले खां बाद बंदा पढ़ न ॾींदा आहिनि हुसैन चए तो नाना अम्मा ऐं बाबा करी वेठा हुया रोई रोई चए पई हर कई मुंहिंजे मथां दरवाज़ो खयो हुयो यानी तू नबियन जो मुश्किल पुछा तू काथे है रोई जे ज़हरा तुझे मथा दरवाज़ो यो मुझे गले में रसी ओ ज़हरा कदे मदीने जी केवड़ी गली मरहबा मरहबा सदको सदको अल्लाह दर्जात बुलंद करे अदा मीरन साई उस्ताद मोहतरमा जी नासिर अब्बास नोतकी साहब जा यो जुमला पढ़ंदा होया यो जुमला पढ़ंदा होया ॾिसो मुंडे मां इन जुमले ते छॾिया पियो यो जुमलो पढ़ंदा क़यामत बणबी हुई हुसैन दुख पियो ॿुधाए नबी जी क़ब्र हले पई आवाज़ न पियो अचे हुसैन क़ब्र ते हथ रखियो के तो नथो जो ॻाल्हाए मां कोई सॼी ज़िंदगी मदीने रहंदो ओ नाना मां करबला जो गरीब ओ नाना तू भी करबलाई रे नाना सड़ी दे मां सद नरी दो सदको 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 हुसैन जी महारानी अज़ादारो नबी जी कमर कमर ताई कब्र का रसूल खुदा बाहर आया सवार साईं हुसैन के हाँ सलात थी हसन के हाँ सलात थी चेतो वनो मां मरी वई था तू हाय कया बच्चा के ना वजन सैयदादा उनन के कोई चवे तो जी मां मरी वई ज़ायद हुसैन हुए रांदी का न खड़ना चुचू न पाईदा बुधाए न हसन अमामो खयो न हुसैन ओने टोड़िया जाने जख्मी मावयल पंजन कदमन ते हुसैन मोजे पार किरी गयो बाग जे तो अम्मा के चवजा जल्दी न करे गरीब भजदो पियो तो अचे मरहबा मरहबा चवंता हुकुम जी तामीला मायने करे तो बड़ा आखिरी जुमलो अज़ादारो चवंता हसन मां सब मिलियो अम्मा मां करे मां भी मिली हुसैन जडे मां वधायो माफी दी जा हाय न करे मुखद्दर के चव जा अदा साईं मुजाहिद हुसैन जडे हुसैन मां वधायो दीवारन मां भी आवाज आयो इन्ना लिल्लाह गरीब जे तो अज खबर पईया अम्मा हसन अमीरा मरहबा अमीर सा मिली जने मां बाऊ वधायो दुनिया छड़े चंगो मां उधारा अल्लाह इयो सबबा हुसैन मौला जमंता गुस्ल मिलंदो रहियो परे रोईंदो रहियो कफन मिलंदो रहियो परे रोईंदो रहियो जे कफन जी गाला मालिक आया न मता बारो जने कफन जी वारी आई मां मस्जिद में बैठो आया सामो कुरान पे अज़ादार आयो मां कसम खरीद के रवायत पढ़न ला तैयार आया जवार साईं जडे इमाम हुसैन हजरत ज़हरा के गुस्ल पे अली दे रहे चवंता एक चादर नहीं हुआ खून सा भर जी वई हाय तो अमीर बन जी बैठो बी चादर नहीं खून सा भर जी वई मुखे कुरान जे पारन जो कसमा नव चादरों ज़हरा के अली कफन में ॾिवाल मुका पुछो अली अमीर हुयो नाम जा साईं जख्मन जी रत न पई रुके रोई रोई जगो नहीं रत रुक
मुझे महाराज हाथ न मुझा साईं हुकुम कर अज़ादारो अली गुस्ल दिनो कफन दिनो है ओ मातमियो वेड़े में जनाज़ो तैयार हर कोई चंदो अचो मां जो मुंह ॾिसो अली भी ऐलान पे तो करे अचो मुझी औलाद ज़हरा जो मुंह ॾिसो हर कोई आयो आदा हुसैन पर पे रोए अली चे तो तू मां सनम लदे रोई चे तो बाबा सदी दी धमाई रो सदन जवार आयो ज़हरा जा कफन मा अतबार आया रोई रोई चे दिया मुझा करबला जा गरीब आ मुझा भज दे घोड़े तलहड़ वाला ओ या माज उधार अच्छा अच्छा अज़ादारो कराची का सफर कर आया है न रोण जे खातर हुसैन जे कब्र जो ज़वार साईं जे मोटायो थई अगली रवायत तो जी ताईद ना पढ़ा इमाम हुसैन दिसी आया जाते लथो आओ ते कुठो कोने जेके ज़वार आयो मुझी गवाही दियो जाते लथो आ सुदीरो ते कुठो कोने अल्लाह दे खारी दो जाते कुठो आओ ते दफन ना है हाय कुसन खान जायद हुसैन जफन वाली जान 17 कदमा मोका पुछो सारत जालिम वठे खड़ी वया हुसैन यो सफर कयो किया अज़ादारो जने सजन मिलन आए सुमा इन जात बीठी रोई जती हुसैन माज उधार ओ मातमी औला चक्कर वटू बदलू रोई रोई ते तो तू कफन दे विच मैं को सदिया अम्मा बे कफन सदे दया इलाही बहके मोहम्मद वाले मोहम्मद इलाही बहके इमाम साहिब ज़मान इलाही बहके शुदाए करबला असीरान शाम इमाम हुसैन जे यतीमी जो वास्तो थई अमीर जे यतीमी जो वास्तो थई ओ अबू तालिब जे न प्यारी नौ जे जख्मी